सरहदी ॻोठ में गुज़िर 3 महीननि खां गैस जी बंदिश ख़िलाफ़ ॻोठाणनि जो सबर जो बंदि भॼी पियो, जंहिं बाद सवें मर्द औरतूं ऐं ॿारड़ा घरनि मां निकिरी आया ऐं रज़ाकाबाद खां मेमण ॻोठ वेंदड़ रोड ते धरणो हणी रोड मुकमल तौर ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते ॻोठाणा वहाब चौकियो, नवीद चौकियो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बग़ैर कंहिं सबब जे 3 महीननि खां पीर सरहदी ॻोठ जी गैस बंदि कई वई आहे, जंहिं करे रोज़मर्रा ज़िंदगी सख़्तु मुतासिर थी रही आहे। रहवासियुनि खे इंतिहाई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हुननि चयो त गैस बंदिश बाबति सुई गैस इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे केतिरा ई भेरा शिकायतूं ॾिनियूं वयूं आहिनि, पर अञा ताईं को बि अमली क़दम न खंयो वियो आहे। ॻोठाणनि इल्ज़ाम हयो त सुई गैस कंपनी जा कुझु ऑफिसर ऐं मलदार केस चोरी में मुलविस आहिनि, जेके ॻोठ भरिसां क़ाइमु थींदड़ नई कॉलोनियुनि ऐं ख़ानगी फैक्ट्री खे ग़ैर क़ानूनी गैस कनेक्शन ॾेई रहिया आहिनि। हुन वधीक चयो त कुझु ॾींहं अॻु ॾेखाव लाइ कार्रवाई कई वई, पर बातमी साॻियनि अमलदारनि ऐं बासर माण्हुनि जी मिली भगत सां गैस चोरी ॿीहर वॾे पैमाने ते जारी आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पीर सरहदी ॻोठ जा रहवासी बाक़ाइदगीअ सां गैस जा बिल अदा करे रहिया आहिनि। इन बावजूदि संदन गैस बंदि थियण करे सभ जो इम्तिहान वरितो पियो वञे। ॻोठाणनि सुई गैस इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते पीर सरहदी ॻोठ जो गैस बहाल कयो वञे ऐं रहवासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में रज़ाकाबाद वटां क़ौमी शाहरा ब्लॉक करे सख़्तु एहतजाज कयो वेंदो। तक़रीबन 40 ॾींहं थिया आहिनि असां जेको ॻोठ जो गैस बंदि आहे, हे ॿार बच्चा सिर्फ़ु आहे एहतजाज ॾे करे मजबूरन असीं रोड ते निकिता आहियूं। मतिलबु त इहो ई मसइलो आहे जो गैस बंदि आहे, हाणे काठियूं कोन्हनि, बच्चा दर बदर आहिनि, तंहिंजे करे इहो एहतजाज आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। कहिड़ो मुतालबो इहो आहे त असांजो गैस बहाल कयो वञे। ॻोठ क़दीमी इलाही पुराणो ॻोठ आहे, पर को मसइलो हल ई थिए ई कोन थो। पीर सरहदी ॻोठ इहा हर साल अचनि था ऑटो वठी अचनि था, बसि ही था करियूं पर कुझु बि कोन मसइलो हल थी। हेर भाई आहे जे बसि गैस जो वाल प्रेशर खोलियो था, हेर त सही हलंदो। बसि इहो मसइलो आहे, पाणी पियो अचे, पाणी किथां अचे थो लिन में, ऐं विझो था मसइलो ऐं हल करियो था, ऐं कोन हल करियो, केरु कंदो हल? बराबरि मसलो है गैस जो मसलो 3 महीना थिया आहिनि, गैस अचे कोन पियो आहे। गैस जो मसलो हल कराइजे पीर सरहदी ॻोठ में गैस बंदि आहे। हाणे अगरि हिन मसइले न बहाल थियो न गैस हिन रोड ते बंदि कयोसीं, जेना त पोइ असीं वरी नेशनल हाईवे बंदि कंदासीं।